अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां मनसूर बलोच। सबका पहिरियां हेडलाइन। नाज़रीन, दादू खां फिदा हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला दादू जे सदर जोही जे MNA सरदार रफ़ीक अहमद जमाल जी प्रेस क्लब आमद प्रेस क्लब दादू जे सहाफ़ियुनि सां यकजहती जो इज़हार कयो। पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे न चयो त मुंहिंजो दादू प्रेस क्लब अचणु ॾेखाव न, पर जेको बि कुझु ॾींहं खां प्रेस क्लब ख़िलाफ़ बदमाशी गुंडागर्दी थी रही आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत उनखे कॾहिं बि बर्दाश्त न कंदी। हिन चयो त वधीक अनासिर प्रेस क्लब ॿाहिरियां पिस्टल खणी सहाफ़ियुनि खे ललकारियो आहे, उहो अॻु में बर्दाश्त कयो आहे, न हाणे बर्दाश्त कंदासीं। अगरि को पाण खे सोशल वर्कर सॾाए थो त उनजो अहम कमु नाहे त कंहिं बि क्लब जे सहाफ़ियुनि सां तनक़ीद में पैदा करे, जेका असां दिलि सां तस्लीम बि कंदा आहियूं, मगर तनक़ीद बराए तनक़ीद न हुजणु घुरिजे, तनक़ीद बराए इस्लाह हुजणु घुरिजे। सरदार रफ़ीक अहमद जमाली सहाफ़ियुनि खे यकीन ॾियारियो त मां कल्ह बि तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं अॼु बि आहियां। इन मौक़े ते एम उमर पंवर, ख़ालिद हुसैन मीरानी, अमानुल्लाह शाहानी ॿिया मौजूद हुआ। मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सां तालुक़ु रखण सभी मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीअं सभ खां पहिरियों मूंखे बेहद ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां हर वक़्तु इहो सम्झी पंहिंजो ख़ैरख़्वाह ऐं हॾोखी ऐं इहो साबित बि कयो आहे त असां हमेशह तव्हां सां तव्हांजे हक़ ऐं सच वारी ॻाल्हि जे लाइ तव्हां सां गॾु हूंदा आहियूं। त हीउ जेको हींअर माहौल ठहियो आहे, या अहिड़े क़िस्म जो 15 ॾींहं बि मां हुयुसि कोन, इजलास हुयो, मां जीअं आयुसि तव्हां मूंखे इतला कयो ऐं मां हिते आयुसि। हिन जो मक़सदु अचण जो हीअ आहे, न सिर्फ़ु तव्हां खां हमदर्दी आहे, ॾिख आहे, पर अहिड़े क़िस्म जी जेके बदमाशी आहे उहा पीपल्स पार्टी जी हुकूमत में बर्दाश्त न कंदासीं। उहो केरु बि हुजे, छाकाणि त मूंखे कल्ह जहिड़े तरीक़े सां ॿुधायो वियो त पिस्टल खणी ऐं अची ऐं ॿाहिरि ललकारे ऐं तव्हां साफ़ अचो हीअं कयो, अहिड़ी क़िस्म जी या पंहिंजे ज़ाती तौर ते घरनि ते वञी गार्गन करणु, इहा बदमाशी आहे, इहा दहशतगर्दी आहे, इहा पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत जी रिट आहे। अहिड़ी बदमाशी कंहिंजे लाइ बि, तव्हां साफ़ ई आहियो, पर कंहिंजे लाइ बि बर्दाश्त न कंदासीं। अॻु में बि न कई आहे, हाणे बि न कंदासीं। त इन लिहाज़ खां हिकिड़ो जेकॾहिं सोशल वर्कर केरु पाण खे सॾाए थो, त सोशल वर्कर जो इहो कमु न आहे त कंहिंखे माउ भेण ते ॻाल्हियूं ॾिए। इख़लाक़ हूंदो आहे, फोरम आहिनि, सोशल वर्कर ॿिया ई केतिरा आहिनि जेके चङो कमु कनि था। दादा ठीकु आहे, जेकॾहिं को घटि वक़्तु कमु आहे, शहर जी सफ़ाई न आहे, ॿियो कमु आहे, उनखे हाईलाइट था कनि। केतिरा ई दफ़ा हे साफ़ सभु दोस्त वेठा आहिनि, सभु जा सभु असां ते तनक़ीद कंदा आहिनि, पर असां उहो दिलि सां उनखे चवंदा आहियूं त तनक़ीद बराए इस्लाह हुजणु खपे, तनक़ीद बराए तनक़ीद न हुजणु खपे, तनक़ीद में बुग़्ज़ न हुजणु खपे, तनक़ीद में उहा ज़ातियात वारी ॻाल्हि न हुजणु खपे। प्रेस क्लब तॾहिं पंहिंजो मयार ऊचो कयो आहे।